ॾिसो था सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। सॼी सिंध जे अंदरि शायदि ज़ाहिद वीरानी जे खून जे लाइ सियासी समाजी क़ौम परस्त सिंधला फोरम अमीर बल्कि मां चवां जेके बि दोस्त आहिनि उहे सभु जेके रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि बसि दोस्तो इहा ई तव्हांजी ॿधी खपे। जेसि ताईं तव्हां ॿधी न कंदव असां वरी बि चऊं था हुकूमत खे इंतिज़ामिया खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं असीं पुरअमन आहियूं। असां पंहिंजी पुरअमन जदोजहद इहा जारी रखंदासीं जेसि ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि ऐं शहीद जे वारसनि खे ॿुधायूं न सिर्फ़ु गिरफ़्तारी ताईं तव्हां सां वाइदो वचन कयूं था त गिरफ़्तारी खां पोइ इन ट्रायल में बि जेसि ताईं हिननि कातिलनि खे सज़ा नथी अचे सज़ाए मौत नथी अचे तेसि ताईं तव्हां सां शन बशन तव्हां सां गॾूं थासीं। बसि तव्हां हिमत ई महिल तव्हां कयो हिमत तव्हांखे करणी आहे। हे सॼी सिंधी क़ौम हे सभु तव्हां सां कुल्लो में कुलाए मिलाए बीहंदा। बसि दोस्तनि खे इहो ई चवां थो आख़िर में वरी पाण में मुतहद रहो ऐं वरी तव्हां तमामु दोस्त जेके बि आहियो असांजे अॻे अल्टीमेट अॻे जेको आहे लाहे अमल जे लाइ इंतज़ारु कयो। तमामु दोस्त पाण में मुशावरत करे अगरि कातिल गिरफ़्तार नथा थियनि त पोइ इंशाअल्लाह अॻे लाहे अमल खे तव्हां दोस्तनि खे ऐलान कंदासीं। वरी महिरबानी।